अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जे हिन वीडियो जो टॉपिक आहे सिंध जो मशहूर मज़ाया अदाकार ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू ते। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू जा तव्हां काफ़ी सारा ड्रामा ॾिठा हूंदव, सिंध टीवी हुजे तोणे KTN हुजे, जीअं पत्थर दुनिया, मश्करनि जो ॻोठ, दर्दनि जो दरिया, पत्थर जा माण्हू। इन्हनि खां अलावा सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि में भी कमु कयो आहे। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ख़ादिम खोखर जो हिकु न्यू एल्बम अची रहियो आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त आख़िर ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू जो न्यू एल्बम कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे। दोस्तों न्यू एल्बम यानी सॉन्ग जो एल्बम अची रहियो आहे ख़ादिम खोखर जो। इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त कहिड़ी कंपनी में एल्बम अची रहियो आहे। दोस्तों ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू जो एल्बम नंबर 786 आज़ाद प्रोडक्शन में अची रहियो आहे। दोस्तों हिन प्रोडक्शन जो प्रोड्यूसर आहे सदोरो ख़ान चांडियो। ही एल्बम तमामु जल्द आज़ाद प्रोडक्शन में रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे, जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।